थोड़ो इन इंसाननि खे सम्झण जी कोशिशि रखो। काफ़िन जा मैसेज तो मां हर कंहिं सां भलो हलियो आहियां, हर कंहिं जी इज़त भी कई आहे, हर कंहिं खे मदद भी ॾिनी आहे। त हाणे उन्हनि इंसाननि मां असांखे तकलीफ़ूं छो थियूं मिलनि? जेसि ताणी तव्हां पंहिंजो पाण खे न सम्झंदव, अॻिला तव्हांखे टिश्यू पेपर वांगुरु यूज़ कंदा। जीअं टिश्यू पेपर जो बॉक्स पियो आहे न, बॉक्स, त उन मां हिकिड़ो टिश्यू कढी मुंहुं की उछले छॾींदा। इहे बि तव्हांखे इन्हनि वांगुरु इस्तेमालु कंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां इन्हनि खे सम्झणु चाहियो था न, त सभ खां पहिरियों उन जो रवैयो ॾिस त केतिरी इज़त खणण जो हक़दार आहे। इज़त जेकॾहिं अवर ॾींदे त उहो इंसान चोटी ते चढ़ी वेंदो। चोटी ते माना सम्झे थो न, जबल जी चोटी ते। पोइ उहो इंसान पंहिंजो पाण खे घणो कुझु सम्झणु लॻंदो आहे। छो? उन इंसान जेके पंहिंजो पाण खे तव्हांजे आॾो घणो कुझु सम्झणु लॻनि न, रब जी ज़ात जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां, उन्हनि जे घर में इज़त न हूंदी आहे, उन्हनि जी प्लेट ते बि नालो न हूंदो, उन्हनि जो पिंडी ते बि नालो न हूंदो आहे जंहिंमें उनखे घर जा भाती मानी खणी ॾींदा आहिनि। इन इंसाननि खे तव्हां सम्झो था न, तव्हां सम्झणु चाहियो था न? हा, हेॾिया हेॾे हिकिड़ो मिंट, मां तोसां हिकिड़ी ॻाल्हि शेयर कयां थो, हुन ते अमल कजे। जेकॾहिं इन्हनि खे सम्झणु चाहे थो त सभ खां पहिरियों तूं पंहिंजी पाण खे अहमियत ॾे। पंहिंजो पाण खे अहमियत ॾींदे न, अहमियत बि अहिड़ी अॻिलनि खां पाण खे घटि सम्झणो अथई। ईअं न त अॻिलो ॿकर आहे त मां वरी उठ थिया, बाबा तूं उन ॿकर खां बि घटि थी, सम्झे न। हिकिड़ा वरी थींदा आहिनि त हे उठ जो पुटु एॾो नमूनो थो करे त मां हिन खां डबल थो थियां। न, पोइ तो में उन में फ़र्क़ु न थींदो। उनखे सम्झण जो मौक़ो ॾींदे न, तूं उनजी इज़त घणी कई आहे, अवर थी वियो आहे। बाल्टी जॾहिं पाणी जे हेठो रखंदे न, त बाल्टी भरिजी वेंदी आहे, त पोइ छा कंदी आहे, उहा फर्श खे आलो करे छॾींदी आहे। हाणे उन इंसान खे एतिरी इज़त ॾेई चुको आहे, जो इंसान खां इज़त उहा वहे थी त हाणे खणी नथो सघे, तोखे वापसी में तकलीफ़ ऐं परेशानी खां अलावा ॿियो कुझु बि नथो ॾे। यादि रखे, इन इंसान खां फौरी तौरु किनारो अख़्तियार कर, त उनखे बूत में अहिड़ो सॉफ्ट जो पादर लॻी वेंदो, वरी सुधरी वेंदो, वरी ईअं कंहिंसां न कंदो। जज़ाकल्लाह ख़ैर, मसला।